وليك الحجة بن الحسن صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل الساعة ولي وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها طويلا. يا كاشف الكرب عن وجه الحسين عليه السلام اكشف كربي وكربنا وكرب المؤمنين والمؤمنات بحق أخيك الحسين عليه السلام. सभी गल जी सलावत इबादत जे कबूलियत लाए सलावत माशाअल्लाह ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलीयिल अज़ीम। हस्बी अल्लाहु व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलना मिनल मुतमस्सिकीन बिविलायत अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम। सुम्मा सलातो वस्सलामु अला सय्यदिल अरबी वल अजम अल्लज़ी सुम्मिया फिस्समाइ अहमद व फिल अर्द अबिल क़ासिम मुहम्मद। सुम्मा सलातो वस्सलामु अला अहल बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन वलअनतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। सलवात पढ़ो। खल्क़ कायनात इज़्ज़त आले मुहम्मद जे सदक़े बानियां जो ही एहतमाम और असांजी हाज़िरी पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए। या करीम रब इन ज़िक्र जे सदक़े बानियां जूं असां जूं जेके भी हाजतूं आहिनि उहे जल्द जल्द पूरियूं फरमाए। आले मुहम्मद जे सदक़े बानियां जे मरहूमीन असांजे मरहूमीन जी मग़फ़िरत फरमा। मुहिबान अहल बैत अज़ादारन इमाम हुसैन अलैहिस्सलाम के पंहिंजे बचन सां आबाद फरमा। या करीम रब जन मोमिनीन दुआ जे लाइ हुकुम कयो उनजूं दुआऊं मुस्तजाब फरमा। मक़ामात मुक़द्दसा जी हिफ़ाज़त फरमा। उनके दुश्मनन के नीज़ ताईं महबूद फरमा। उलमा अकाजो साहिब असांजे सरम ते क़ाइम ऐं दाइम फरमा। मराज ज़ोम के तूने उम्र इनायत फरमा। हादी बरहक हुज्जत खुदा मुंतक़िम साइन ज़हरा मुंतक़िम करबला इमाम ज़माना जो जल्दी ज़ुहूर फरमा। इन्हनि सभिनी दुआउनि जी क़बूलियत लाइ गॾिजी बुलंद आवाज़ सां सलाम। नारे तकबीर। अल्लाह तहां के सलामत रखे आबाद जो गॾी। नारे तकबीर। नारे रिसालत नारे रिसालत हुसैनियत यजीदियत अहल बैत जे दुश्मनन ते लानत। नारे हैदरी नारे हैदरी। सलवात पढ़ो आले।
बुजुर्गों, दोस्तों, अजीज़ों, जवानों, हर इंसान की उम्मीद होंदी है, अमंग होंदी है, ख्वाहिश होंदी है, चाहत होंदी है तो मां दुनिया में इज्जत वाली ज़िंदगी कयां ऐं आख़िरत में नजात मिली पवे। दुनिया में भली ज़िंदगी हुजे, सुठी ज़िंदगी हुजे, आख़िरत में शिफ़ात मिली पवे, नजात मिली पवे, जन्नत जो मालिक बणजी पवे। हर माण्हू जी कोशिश आहे ऐं 72-73 फ़िरका जेके भी आहिनि सभिनी जी इहा कोशिश आहे जन्नत जन्नत जन्नत। तवज्जो आहे अल्लाह तव्हांखे सलामत रखे। आवाज़ जो पहिरियां ते ॾिसूं त जन्नत मिलंदी किथां? जन्नत आहे कंहिंजी, जन्नत मिल्कियत कंहिंजी। पोइ त जन्नत जी लालच बि रखूं, पोइ मां ॾिसां त मां उन दुकान ॾे वियो आहियां या न। जे उन दुकान जी तरफ़ वियो आहियां त पोइ मूंखे उहा जिन्स बि मिलंदी। जे ॿिए दुकान ते वेंदो धिका खाईंदो त को चवंदो अकुलदार लोहर वटि जो वञी चए त अटो ॾे, लोह वारे को चवंदो हणाए गाडर मथे में, मूं वटि लोह आहे, गाडर खपई मां ॾियां, टीयर खपई ॻाल्हाए पियो इहो खपई मां ॾियां, मूं वटि इहे शयूं कोन्हनि के, मूं वटि आहे लोह, अटो खपे वञी किरियाना वारे खे ॻोल्ह छाकाणि तोखे मिली पवे। माना जिथां जेका शइ मिलणी आहे उन दर खे त ॻोल्हियूं। पोइ त असां चऊं त असांखे जन्नत जन्नत में असां बसि मां हिकिड़ो मुख़्तसर तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुमि। साईं क़िबला खे बि जनाज़ो हुयो, मूंखे बि सूबेदार में मीर साहिबान जो जनाज़ो आहे। ये करे दुनिया फ़ानी आहे, सभु कंहिंखे हलिणो आहे, मिड़े हाज़िरी है वहाँ जी ज़ियारत। हिकु सलवात बुलंद आवाज़ सां अगर कोई इंसान चाहे तो मुझी ज़िंदगी इज्जत वाली दुनिया में गुजरे, रिज़्क़ में भी बरकत हुजे, ॻाल्हायो जो घणी त असांखे परवाह रिज़्क़ जी आहे न, रिज़्क़ जी खाइण पीअण पैसो माल मता इहो घणो इंतज़ारु आहे। अगर को चाहे तो मूं वटि इहा शइ बि हुजे, माण्हुनि में मुंहिंजी इज़त बि हुजे, उनजो नुस्ख़ो आले मोहम्मद ॿुधायो आहे। अर्ज़ु मां थो कयां बीठो, फरमाईंदा जेकॾहिं इहे शयूं चाहे तो तुंहिंजी दुआ क़बूल थिए, तुंहिंजी हाजत रवाई थिए, तो वटि माल हुजे, तुंहिंजी इज़त हुजे त पोइ जेतिरो घणो थिए असांजी ज़ात ते दुरूद पढ़। ख़र्च न बांधे, बग़ैर ख़र्च जे तवज्जो आहे अलाए कोई ख़र्च कोन्हे। एॾी सुहिणी इबादत दुरूद जी आले मोहम्मद ॿुधाइनि था जो तव्हां सभई मूंखां बहितर ॼाणो था। दुरूद रुॻो तव्हां न पढ़ंदा आहियो, अल्लाह फरमाए थो मां बि इन में गॾु मुंहिंजा फ़रिश्ता। केॾी न अज़ीम इबादत आहे जंहिंमें ख़ुदा बि शरीक हुजे, मलाइका असां सां गॾु हुजनि, शरीक हुजनि, केॾी न उहा अज़ीम इबादत आहे। इन इबादत जे करण सां, इन इबादत करण सां मलाइक भी गॾु, फ़रिश्ता भी गॾु, अल्लाह भी गॾु, अंबिया भी गॾु, मासूमीन भी। जॾहिं सभु गॾिजी पवंदा त पोइ मुश्किल उते बचंदी कान, जिते मुश्किल कुझु अचे। अल्लाह सलामत रखे वग़ैरह जी नाराए हैदरी। मुश्किल उते बचंदी कान जिते पाण अचनि। हाणे असां वरी कॾहिं कॾहिं तव्हांखे अच्छा पहिरें खे हिकिड़ी ॿी ॻाल्हि अर्ज़ु कयां। अक्सर मोमिननि जे हथ में तस्बीह हूंदी आहे, एतिराज़ न कजांइ, तवज्जो आहे अलाए कान। तस्बीह पढ़े थो बीठो हुन शुरू कयो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। हेॾा सदा साईं अची वियो। बाबा छा हाल आहे, ख़ुशि आहियो, ख़ैरु आहे, तबियत मुड़े ॾिसो तबियत कीअं आहे, ॻोठ ॾे ख़ैरु आहे, मदरसे जो छा हाल। हेॾा दाणू बि हले थो पियो। मालिक फरमाइनि था तूं भली इहा कचहरी बि कर, हेॾो वरी फ़रिश्तो मुक़ररु थिए जेको तुंहिंजी तस्बीह पढ़े। तनक़ीद न कंदो कर तस्बीह वारे ते, त तूं कचहरी बीठो थो करे ऐं तस्बीह हले थी पई। बुरो लफ़्ज़ तली वारो ॻाल्हाईंदो कोन, छो जो इहा ज़बान पाक अल्लाह रखी अथसि, इन सां बुरा लफ़्ज़ कोन ॻाल्हाईंदो। जंहिं ज़बान तां अली व मुस्तफ़ा जो ज़िक्र थिए, जंहिं ज़बान तां बतूल जो इस्म मुबारक थिए, हसन हुसैन जो
उन्हें तो गार गलत कान निकरंदी आहे, ग़लत अल्फाज़ कोन निकरंदा आहिनि। असां हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ु कंदा आहियूं त बातहरत हुजे, हा बावुज़ू हुज, तस्बीह पढ़। पाण पहिरें हिते बि अर्ज़ु कयूं त कॾहिं वुज़ू टुटी बि पवे न, ख़ैर आहे पढ़जांइ बीठो, न छॾिजांइ। पर इहो जेको असां वुज़ू जो ज़ोर ॾींदा आहियूं, छाजे करे, कॾहिं सम्झो आहे न ॻाल्हि खे? अच्छा, जेकॾहिं वुज़ू नथो, टुटी पियुसि दग में, अली जो शीव आहे बग़ैर तहारत जे कीअं हुजे? पाणी बि कोन्हे को, तवजो आहे लाइ कान, पाणी बि कोन्हे बाबा साईं, पाणी बि कोन्हे, वुज़ू बि टुटी पियो, हाणे छा करे ग़रीब जो ॿारु? हाणे त बग़ैर तहारत जे थी वियो न। इमाम मासूमीन फरमाईंदा, असांजो दीन ॾाढो प्यार जो नालो आहे, मोहबत जो नालो आहे। असांजे दीन में तकलीफ़ आहे ई कोन, ॾुखियाई आहे ई कोन, मुश्किल आहे ई कोन। इहे हथ खणी मिटीअ ते हण, पाणी न आहे, छंडको ॾियसि, छंडको ॾेई पंहिंजे मुंहं ते घुमाए, तयम्मुम कर। जेतिरो बि वक़्तु पाणी न मिले तेसीं ताईं तहारत में रहिजी वेंदे। फ़ाइदो कहिड़ो आहे हिन जो? फ़ाइदो कहिड़ो? पोइ ख़ुदा खे वादी करे तव्हां बग़ैर वुज़ूअ जे बि तस्बीह पढ़ो न, सवाबु ओतिरो ई मिलंदो। तवजो आहे दुरूद पढ़ो वेठा, सवाबु मिलंदो, मथां हिन जे करे वरी छॾे ॾियो खणी न, दुरूद खे पंहिंजो वतीरो बणाए। अच्छा, सवाबु फ़ाइदो हिन जो इहो आहे, काई ख़बर कान्हे त इमाम ज़माना जो ज़ोर केॾी महिल थिए। जेको बावुज़ू हूंदो, बा तयम्मुम हूंदो, उहो कपिड़ा नजिस कोन कंदो। मां कॾहिं सिधो सिंधीअ में चवां, उहो ढोरनि वारो कमु कोन कंदो, हैवाननि वारो न कंदो। पक अथसि त मूंखे वुज़ू सां रहणो आहे, मूंखे बातहारत रहणो आहे। जेकॾहिं हिते पाणी न आहे त हिते हिकु नथो कयां, अॻिते वञां थो जिते पाणी, ताकि मां बातहारत हुजां, मुंहिंजा कपिड़ा पाक हुजनि। हर माण्हूअ जी ख़्वाहिश आहे, घटि में घटि हर मोमिन, हर शीए जी आहे, आरज़ू आहे, इमाम जा क़दम चुमिया, इमाम जी ज़ियारत कयां, हिकु सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो। या आरज़ू आहे न भाउ साईं, हर मोमिन जी, हर मोमिन जी ख़्वाहिश आहे, आरज़ू आहे, इमाम जी ज़ियारत कयां, इमाम जा क़दम चुमिया। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ तव्हां बचपन खां वठी ॿुधंदा था अचो त हुननि जे रिजिस वेझो ईंदो ई कोन्हे, नजाज़त वेझो ईंदो ई कोन्हे। मुंहिंजा कपिड़ा नजिस वेंदो में मां वॾे, पोइ केतिरी देरि थींदी वञा, किथे कपिड़ा धोआं, पाक कयां या पाक कपिड़ा पायां, पंहिंजो जिस्म पाक, पोइ केतिरी देरि थींदी मथां रहिजी वञे। पर जे तुंहिंजो वुज़ू थियलु हूंदो, वुज़ू न हुजे, तयम्मुम थियलु हूंदो, डोड़ी वञी इमाम जा क़दम त चुमींदे न, सभिनी खां पहिरियां इमाम जी ख़िदमत में पहुची पवंदे। इन जे करे कोशिशि कर मुंहिंजा बाबा साईं, ख़ुदा गवाह आहे, मां सफ़ा ठेठ सिंधीअ में जुमिलो अर्ज़ु थो कयां, जेकॾहिं 2 मिंट देरि करे किथे वञी तहारत कयई न त को तकलीफ़ कान ईंदई। मथां आले मुहम्मद जी यादि में इहो इंतज़ारु करण बि इबादत थी पवई, इंतज़ारु। अच्छा, हिकिड़ी आम रिवायत असां पढ़ंदा आहियूं मौलवी साहिबान त हिकु लम्हे जो फ़िक्र सालनि जी इबादत खां अफ़ज़ल आहे। हिकु लम्हे जो फ़िक्र, हाणे मां लम्हो हिकिड़ो ॿुधायां जेको अजीब लम्हो आहे, जिते असां कॾहिं सोचींदा बि घटि आहियूं, ऐं इन जे सोचण सां गुनाह खां बि बची पऊं। तवजो आहे लाइ कान, इहे ॻाल्हियूं कोन थींदियूं आहिनि, घटि थींदियूं आहिनि बयान में मरनि था, त असां गुनाह खां बि बची पऊं ऐं असांजो लम्हो सोच वारो साल जी इबादत खां बि अफ़ज़ल बणिजी पवे। उहो लम्हो कहिड़ो आहे? हिकु कंदा आहियूं नी बसि, तवजो आहे लाइ कान, हिकु जेॾी महिल कयूं था उन महिल रुगो एतिरो बि सोचां, ॾिसां त ओलह काॾे आहे, ओभर काॾे आहे, ओॾां ओभर ॾे मुंहुं करे वेहणु गुनाह ने कबीरा में आहे, हराम आहे, इन मूंखे मुंहुं न आहे करिणो, ओलह ॾे मूंखे मुंहुं न आहे करिणो, ओलह ॾे मूंखे पुठी न आहे करणी। तवजो आहे लाइ कान, इहो लम्हो जेको सोचे थो जो साल जी इबादत खां अफ़ज़ल आहे, छो थो सोचे बीठो? इन जे करे त मुंहिंजे आकाउनि जो हुकुम इहो आहे, मौला जन खे यादि कई न त मुंहिंजे मौला जो हुकुम इहो आहे त हीअं कर त इंसान सॾिबे, जे ईअं न कई त हैवान सॾिबे, पोइ हैवान खां बि बदतर बणिजी वेंदे। इहो लम्हो सोचणु तव्हांजो साल जी इबादत खां अफ़ज़ल बि बणिजी वियो, गुनाह खां बि बची पई। इन करे कोशिशि कयूं दुरूद सां घणे खां घणो प्यारु रखूं। टाइम में गुंजाइश कोन्हे, अगरि कॾहिं ॿियो मौक़ो मिलियो त इनशाला मां अर्ज़ु कंदुमि कुझु। ऐं ॿी जेका शइ आहे न, असां वटि फ़िक़ह में, असांजी फ़िक़ह में फ़ुरूअ दीन में असां वटि 2 शयूं वाजिब आहिनि, 2 कहिड़ियूं? हूअं त 10 फ़ुरूअ दीन आहिनि नी बात साईं, फ़ुरूअ दीन 10, हुन 2 कहिड़ियूं वाजिब 10 ई आहिनि। 2 वाजिब कहिड़ा त मां अर्ज़ु कयां, हिकु तवल्ला, ॿियो तबर्रा। तवल्ला, तबर्रा।
हाणे तवला जो नालो आहे दुरूद। तवला दुरूद माना मोहब्बत पई थी पढ़ाए न, इन मोहब्बत में तो पढ़ाऊंदा पिया न। या तवला है, तबर्रा छा है, लानत। हाणे मैं हिकिड़ो नंढड़ो मिसाल ॾेई वाज़े कया मसा साईं जी पढ़ंदो। बाबा साईं तव्हां ॾिसो, जिन खे अल्लाह ज़ियारत नसीब कई आहे करबला मौला जी, रुगो मां करबला जो नालो खणंदुमि, सॼो मंज़र मुंहिंजे ज़हन में अची वियो न बसि जेके ज़ियारत करे। जेकॾहिं इहो न त भला अञा हेॾे था हलूं वेझड़ो कलंदर, अक्सर ज़ियारत करे आहियूं, कलंदर जो नालो खयोंसीं त अच्छा भला हिनखे अञा सवलो कयां त नंढड़ा ॿार सम्झनि। अगरि को असांजे इलाइक़े जो शरीफ़ माण्हू हुजे, हर दिल अज़ीज़ हुजे, सखी हुजे, मेहरबान हुजे, को बि वञे ख़ाली न मोटे, उनजो नालो खणबो त उनजो सॼो किरदारु ज़हन में अची वेंदो। मसलन मां खणी साईं साबित अली नज़फ़ी जो नालो खणा, सभिनी जे ज़हन में अची वियो बुज़ुर्ग, आलिम दीन, मुत्तक़ी, पर तवजो आहे अलाए कान, नालो अची वियो न ज़हन में। हिकिड़े शख़्स जे नाले खण सां उनजो पूरो कैरेक्टर जेको आहे उहो ज़हन में अची थो वञे, उनजो सॼो किरदारु ज़हन में अची थो वञे। ऐं इंसान जे नंढे ज़हन में एॾो वॾो किरदारु अची वियो। पर जे इन ई जाइ ते कंहिं बदमाश जो नालो खणा, हेॾो चोर, हेॾो बदकार, हेॾो ज़ानी, हेॾो शराब, तवजो आहे अलाए कोन, यानी उनजो सॼो किरदारु ज़हन में अची वेंदो न, उनजो किरदारु सॼो असांजे ज़हन में अची वेंदो। तबर्रा इन जो नालो आहे। तबर्रा कंहिंते कंदा आहियूं? आले मोहम्मद जे दुश्मन ते न, आले मोहम्मद जे दुश्मन ते लानत कंदो आहे। ख़ुदा गवाह हुआ, तबर्रा खे शेवो बणाए ज़िंदगी सुहिणी थी पवंदी। जेॾी महिल कंदासीं न अहल बैत जे दुश्मन ते लानत, फौरन ज़हन में ईंदो अहल बैत जो दुश्मन गासिब। तवजो आहे अलाए कान। हाणे मां पराओ हक़ कीअं गसब कयां, मां इन खां बचा मतां लानत हेॾे मोटी, तव्हांजी मर्ज़ी आहे। जीअं ॿुधो, छो जो लानत खे अखियूं आहिनि नी साईं, लानत ईअं कान वेंदी अथव, लानत ॻोल्हींदी आहे बीठी, न मुंहिंजे चवण सां थींदो न तव्हांजे ॿ मायूं पाण में विड़ी पियूं, के ॿ मायूं पाण में विड़ी पियूं, ॿी वरी महीनो ॾेई पिट करे पारा थो करे ॾेई चई अलाह कंदो जंग भॼंदे, तुंहिंजे चवण सां कान थींदी, तुंहिंजे चवण सां कान भॼंदी, मुंहिंजो पंहिंजो किरदारु मूंखे ॿुधाईंदो त मां कहिड़े किरदार जी मालिक आहियां, जंग जे भॼण जी मां। बाबा साईं जेॾी महिल लानत कंदे न, तबर्रा तबर्रा, तव्हां चवंदो अहल बैत जे दुश्मन ते लानत, बेशुमार कूड़ो। आले मोहम्मद जो दुश्मन छा हूंदो आहे? कूड़ो। ई मां अॻिते कूड़ो न ॻाल्हायां, मतां या मोटी पए। गासिब जे नाराज़ न थियो त मां गासिब ते जुमिलो अर्ज़ु कयां। गासिब रुॻो हिनखे कोन चइबो आहे जेको मूंखां 5 रुपया खसे वियो, इहो गासिब, पोरू लुटेरो गासिब, इन करे उहो गासिब न चइबो आहे। गासिब सां घणो कयूं था वेठा, हेॾे न आहे, हेॾे जी मूंखे पक आहे, हेॾे कोन इहा शइ, हे जेको असां ख़ुशूसन नियाणीअ खे विहारींदा आहियूं न, तवजो आहे अलाए कान, इहो वॾो हक़ गसब कंदा आहियूं नियाणी जो, जेका बग़ैर उज़रे शरई जे नियाणी विहारियूं, रुगो हिन ॻाल्हि जे करे त जहेज़ कोन्हे, जहेज़ तूं छा ॾींदेसि, तूं हितां घणो ॾेई मोकिलेसि की निभागे जे कर्मनि में लॻे, ऐं इहो बचेसि ई कुझु कोन उते ॻह बि खपाए छॾेसि। पर जेकॾहिं तूं ख़ुदा ऐं अहल बैत जे ख़ुशनुदी जे लाइ बग़ैर कपिड़ा, जेके अथई कपिड़ा पंहिंजे घर में ॿ वॻड़ा ॾेई तूं शादी कराए छॾेसि, बतूल राज़ी थी पए, हसनैन राज़ी थी पवनि, उते लुॾे वञी, उन्हनि जी रिज़ायत जे लाइ जहेज़ जी लानत जे करे न वियूं। माण्हू चवंदा न अदा धीउ खे ॾिनई कुझु कोन, भेण खे कुझु कोन ॾिनई, माण्हू चवंदा न, मौला छा फरमाईंदो, तूं सचो असांजो मुहिबान जो देरि न कयई, असांजे हुक्म ते अमल कर, सलवात पढ़ो बुलंद आवाज़ सां, असांजे हुक्म ते अमल करे वरितो अथई, जल्दी माफ़ कजो वधंदो थो पियो वञा, साईं कारनि काफ़ी इंतज़ारु करिणो पइजी वियो हिते। अच्छा वाह साईं, त कोशिशि कर, इहो गसब आहे। वरी ॿियो असां छा कंदा आहियूं, पुटण जे लाइ गॾु वेठा कंदासीं, नाराज़ न थिजो मौला जे सदक़े में, सॼो क़िस्मत सां अथव। वरी बि ॻाल्हियूं अहिड़ियूं जी तव्हांजी मर्ज़ी आहे। मां मतां सुभाणे इमाम ज़माना मूंखां पुछे हेतिरा माण्हू जो आॾो वेठा ई छा ॾेई आहिनि,
कायनात में कोई भी मुसलमान हुजे या गैर मुस्लिम हुजे सभिनी खे ख़बर आहे त सरकार अली जा एतिरा फ़ज़ाइल जो जेकॾहिं पूरी ज़मीन कागज़ बणिजी वञे, आसमान कागज़ बणिजी वञे, पूरो पाणी मस बणिजी वञे, सभु मलाइक इंस जिन लिखण वारा बणिजी वञनि, पोइ बि अली जा फ़ज़ाइल कोन था घोटाए सघनि। ये सब खाते बणिजी वञनि, अली जा फ़ज़ाइल न। हुसैनी बणजणु सवलो आहे, हुसैनी सॾाइण तवजो आहे अलाए कोन। हुसैन जी मञणु ॾुखी आहे। हीउ जेको मां पैगाम पियो थो ॾियां न, इहो हुसैन जे मञण जो आहे। हिन जे करे कोशिशि कर, ॾे पुट खे, अलाह रखियो आहे न बसि। ॿ हिसा पुट जा हिकिड़ो थो थी जो, तवजो आहे अलाए कान। ॿ हिसा पुट जा हिकु सो थी जो। कहिड़ी ख़बर आहे तूं सॼी मिल्कियत हिक ई पुट खे ॾेई वञे, ॿियनि खे न ॾे, सुभाणे सभई खपाए छॾे, अलाए ख़तमूं बि ॾियारे अलाए कोन। पर मुझे मथे ते क़ुरान रखो बाबा साईं। मां पंहिंजे ज़िंदगी में ॾिठो आहे ग़रीबनि जूं धीअर आहिनि न, पर जॾहिं कोई ईद जो मौक़ो को अहिड़ो प्रोग्राम थींदो, पंहिंजे अॿे मां गुज़री वलनि खे यादि ज़रूरु कंदी। मतां पुट खे यादि न अचे, धीअ कोन विसारींदी आहे। ऐं रिज़्क़ ख़ुदा जे हथ में आहे न, ज़मीन में कोन्हे को, इन माल में कोन्हे, मिल्कियत में कोन्हे। न्याणी खे हिसो ॾे त तूं ते रहमत वसी पवंदी। हिकु शादी इहो गस्ब न करे। सरकार पाक पैगम्बर जे ज़माने में हिकिड़ो शख़्स रहंदो सरकार जन वटि, बस आख़िरी जुमिलो अर्ज़ु करे ॿ जुमिला में साहिब जा। सरकार जन जी बारगाह में रहंदो हुयो, ईंदो हो, काफ़ी ईंदो हो। हाणे हालत सकरात में आहे, मौत कुनी जी हालत में आहे, न जान निकिरे थी, न उथे थो, न मरे थो, न तवजो आहे कान। जेॾी महिल इहा कैफ़ियत थींदी आहे न, पोइ तव्हां सां बि क़ुर खणी जी मथां वेंदा आहियूं, पढ़ंदा आहियूं न क़ुर, त जीअं जल्दी सहूलियत थी पए, आसानी सां रुह निकिरी वञेसि। सिधा आया पाक पैगम्बर, या रसूल अल्लाह, पोइ फलाणो तव्हांजो साहिबी जेको तव्हां वटि अचण वारो, उनजी मौत ॾाढो ॾुखियो लॻो पियो आहे, अचो का दुआ घुरो, या उथे या वञे। हाँ हाँ, वञण जी बि दुआ आहे न। अलाह करे को हलंदी हली पवे, मोहताज न थिए कंहिंजो, मोहताजी खां अलाह बचाए, या सभई दुआ करो। इहा अच्छा बा साईं, सरकार जन खां पुछनि था, वॾे ख़बर पोइ हिते को वली वारिस साईं, हिकिड़ी न्याणी अथसि, हिकिड़ी न्याणी। सरकार फरमाइनि था वठी हलो हुन वटि, आया न्याणी वटि। बचड़ा तुंहिंजो खबे, तुंहिंजो ॾोह कयो आहे, जुर्म कयो आहे, गुनाह, तव्हांजी मर्ज़ी आहे, जीअं ॿुधो, गुनाह कयो आहे, जे बख़्शेसि त तुंहिंजे बाबे जी जान कोन्हे थी पई। जीअं रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो, सरकार फरमाए ॿुधाईंदोमांइ ज़रूरु, मां मजबूर बि न कंदोमांइ, बख़्शेसि या न, ते सरकार जे मुंहुं जे करे आहे त मां बख़्शींदुसि। थधो वियो, घबराइजी वियो तव्हां, अधे जो त रूह कब्ज़ थी वियो। सरकार ॿुधायो कहिड़ो जुर्म हो। सरकार फरमाए जेका तुंहिंजी शादी न कराई न, जेको तुंहिंजो हक़ गसब कयूं वेठो हो, तुंहिंजी ज़िंदगी तेल कयईं, ज़िंदगी ॻाल्हि पे नाराज़ त नथा थियो न बसि, तव्हांजी मर्ज़ी आहे, भली नाराज़ थियो। मां त मौला जन जो पैगाम पियो थो तव्हां ताईं पहुचायां, आका जन जो पैगाम। ॾिसी चए थी, या रसूल अल्लाह, जेकॾहिं इहा मूंखे पहिरियां ख़बर हुजे हा न, त मुंहिंजो बाबू इन जे करे सुका त मां बख़्शियांसि ई कोन। अल्लाह अकबर, कोशिशि कर, बग़ैर उज़र जे न विहार, उज़र शरई आहे, अल्लाह रहम कंदो। दुनिया सम्झे हा अली खे, त अली जूं धीअर जंगल में न अचनि। करबला मौला में अचण खां पहिरियां मुंहिंजो आका मदीने में वेठो थो लोई। साईं ज़ैनब आलिया जी नज़र पई, जेका कॾहिं बर्दाश्त न करे सकी हुसैन जो रोन। गीच में बाहूं विधई, पेशानी ते बोसो ॾेई, ॾिसी चयसि थी, भाउ छो थो रोए? चई, भेण दीन नथो बचे। भाउ कीअं बचंदो? भेण तोखे मदीनो छॾिणो पवंदो। ॾिसी चए थी, भाउ जेकॾहिं दीन मुंहिंजे मदीने छॾण सां बचे, मां छॾण जे लाइ तयारु आहियां, तूं न रो। ओ तुंहिंजो रोन मूंखां बर्दाश्त नथो थिए, न रो। अज़ादारो मुंहिंजे आका हाल में मलाकूत ॾे नज़र कई, वरी मुंहिंजे आका जन फरमाईंदा, भेण इन ते बि दीन न बचियो। भाउ कीअं बचंदो? मुड़े ॾिसो जेके रोअण आया आहियो। मुंहिंजा आका जन रोई फरमाइनि था, रसियूं पाइणियूं पवंदियूं। कुझा अली जी धीउ, कुझा रसियूं पाइणियूं पवंदियूं। साईं ॾिसी फरमाए थी, भाउ तूं न रो, मां मदीनो जॾहिं छॾियां थी त पोइ मां रसियूं बि पाईंदुमि। शरीफ़ो अज़ादारो
आका जन तकंदे कंबंदे हथन सां लिखियो भेण ज़ैनब भेण जो क़ैद। मुझे आका जन मलकूत आलम ने नज़र कई अञा ॾिठनि दीन नथो बचे वरी रुना भेण बोसो ॾेई चए थी मदीनो छॾियमि में रसियूं पात में भाउ अञा छो थो रोए। आवाज़ आहे भेण दीन इन ते बि न बचियो भाउ कीअं बचंदो। मुंहिंजो आका रोई फरमाए थो चादर ॾियणी पवंदी। अल्लाह अकबर। अल्लाह तव्हांजो रोण क़बूल करे। आले मोहम्मद जे गम खां सिवा ॿियो गम न ॾिसो। अल्लाह बाननि जो ई फर्श अल्लाह पंहिंजी दरबार में क़बूल फरमाए। रोंदा बि हलो दुआ जेका हुजे घुरंदा बेहतरीन क़बूलियत जो मक़ाम हूंदो आहे इहो आज़ादाई इमाम हुसैन में दुआ जो घुरण। मुंहिंजे आका जन भेण जी लिखी चादर साईं फरमाए थी शबीर तूं न रो ॾिनमि चादर जेके हिन महिल ताईं न रुनायो। मुंहिंजो आका वरी रुनो साईं चुमी ॾिनी चुमी ॾेई चए थी भाउ अञा छो थो रोए। मदीनो छॾियमि रसियूं पातमि चादर ॾिनमि अज़ादारो मूंखे माफ़ कजो ख़ुदा के वाह वाह। मुंहिंजे आका जन फरमाईंदा भेण ने ते नथो बचे भाउ कीअं बचंदो। ॿुधाए मां आम न आहियां मां अली जी धीउ आहियां। शरीफ़ो जीअं साईं चयो न मां अली जी धीउ आहियां। मुंहिंजे आका जन रोई फरमाईंदा बाज़ार वञिणो पवंदो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अल अज़मतु लिल्लाह अजरुकुम मिनल्लाह। अल्लाह तव्हांजो रोण क़बूल करे। बाज़ार वञिणो पवंदो। शरीफ़ो जीअं बाज़ार जो मुंहिंजी साईं ॿुधो न हिकु मिंट जे लाइ चुप थी वई। किथे बाज़ार किथे अली जी धीउ। तो ॿुधो आहे तूं ॿुधी एतिरो थो रहे ईमान सां ॿुधाए उहा तो ख़बर शबीर खे हूंदी सजाद खे हूंदी न। मुंहिंजे आका सजाद अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में कंहिं पुछो त मौला जन जी कमर झुकी छो वई आहे। कंहिं आलिम जवाब में चयोसि तुंहिंजी भेण वञे बाज़ार में पोइ हुनजी केरु चादर लाहे त ख़बर पवंदी कमर कीअं झुकंदी आहे। उहो हिन जी हिकु न। अल्लाह अकबर। अल्लाह तव्हांजो रोण क़बूल करे। आले मोहम्मद जे गम खां सिवा ॿियो गम न ॾिसो। अज़ादारो मुंहिंजी साईं पुछे थी भाउ बाज़ार में रात जो हलबो रात जो। शबीर फरमाईंदा न रात न ॾींहं जो हलबो। इज़त वारो जे ॾींहं जो नालो आयो न मुंहिंजी साईं रोई पुछेसि थी पोइ बाज़ार बंदि हूंदी। तुझी मर्ज़ी आहे तुझी मर्ज़ी आहे बाज़ार बंदि हूंदी। मुंहिंजो आका रोई फरमाए थो भेण न बाज़ार खुलियल हूंदी। अज़ादारो जीअं साईं खुलियल जो ॿुधो न मुंहिंजो आका रोई फरमाए थो भेण रुगो खुलियल न शराबी घुराया वेंदा कमीना घुराया वेंदा जेके तुंहिंजे आॾो शराब बि पीअंदा झमिरियूं बि हणंदा चपटियूं बि वॼाईंदा हिक ॿिए खे ॾिसी चवंदा इहा थी अचे अलीअ जी धीउ। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अल अज़मतु लिल्लाह अजरुकुम मिनल्लाह। अल्लाह तव्हांजो रोण क़बूल करे। आले मोहम्मद जे गम खां सिवा ॿियो कमु न ॾिसो। अज़ादारो वरी मुंहिंजो आका शबीर रुनू जेमहिल रुना न मुंहिंजी साईं पुछे थी भाउ अञा छो थो रोए। मदीनो छॾियमि रसियूं पातमि चादर ॾिनमि बाज़ार क़बूल कयमि। मुंहिंजो आका फरमाए थो भेण अञा ॾाढो ॾुखियो मोल रहियल आहे। भाउ कहिड़ो रहियल आहे। मुंहिंजो आका फरमाए थो यज़ीद सां ॻाल्हाइणो पवंदो। उहो जंहिंजो बाबो सिकंदो हुयो इहो ई सबबु आहे न जो जॾहिं साईं शाम जी दरबार में आई हुई कमीनो यज़ीद पुछेसि थो बीबी ॿुधाए तोखे घणी तकलीफ़ किथे आई करबला में कूफे में या शाम में। अली जी धीअ तड़पी चयो हिते। ये बेगैरत चए थो बीबी हिते कीअं आई थी। रोई चए थी मुंहिंजो बाबो मूंसां ॻाल्हाइण लाइ सिकंदो रहियो अॼु तो जहिड़े शराबी सां बि थी। बर मोहम्मद वाले मोहम्मद बुलंदतर सलावत। तव्हांजे तरफ़ ज़ादार जेकी इबादत में पंहिंजूं हाजतूं खणी आया आहिनि अहिड़ी क़बूलियत वास्ते आले मोहम्मद जी ज़ात ते बुलंदतर सलावत। अज़ीज़ान गिरामी हाणे अवां मौला जो सोनो मदा असांजो यकीन ऐं मुहकम आहे सैयद क़िबला बाबा एजाज़ हुसैन शाह सां अॼोके प्रोग्राम में गॾु आहिनि। रूहानी तरह भी ज़ाहिरी तरह भी। रूहानी तरह साईं जा रूह असां सां गॾु आहिनि ज़िक्र में मौजूद आहिनि। मोमिन जो रूह ज़िक्र में ईंदो आहे। ज़ाहिरी तरह सां बाबा सदा हुसैन शाह जी सूरत में ज़िक्र आले मोहम्मद कंदा तव्हां उनखे महसूस कंदा। ज़रूरी ऐलान भी आहे अॻारां भी ऐलान कयूं 26 मुहर्रम 4 सितंबर ते सालियाना मजलिस जंहिंमें अल्लामा शहनशाह हुसैन नकवी साहब ऐं ॿिया मौला जा काफ़ी मदा ज़िक्र आले मोहम्मद कंदा उन में शरीक थी जनाब सैयदा खे पुरसो ॾींदा। नाराए तकबीर नाराए रिसालत कुल ईमान नाराए हैदरी। जंहिंजे मथां थिए थो हिकु दफ़ो करम गाज़ीअ जो
वो करबला वनी ॾिसे तो हरम गाज़ीअ जो अब्बा